मलिक सिकंदर साहब। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। थैंक यू डेप्यूटी स्पीकर साहब, तव्हां मूंखे इन प्री बजट सेशन में ॻाल्हाइण जो मौक़ो ॾिनो। उन सां गॾोगॾु पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं मुंहिंजे हल्के जी आवाम जी बि महिरबानी, जंहिं मूंखे हिन हिस्टोरिकल हाउस में पहुचाए पंहिंजे हल्के जी आवाम लाइ आवाज़ु उथारण जो मौक़ो ॾिनो। साईं, आऊं खे ॿुधाईंदो हलां त म्यूनिसिपल बोलाड़ी मुंहिंजे हल्के में जिते 1.5 लख खां वधीक आवाम है, म्यूनिसिपल बोलाड़ी में का भी असांजे अस्पताल की सहूलत न है। उते जेकी वेझी अस्पताल है म्यूनिसिपल कोठड़ी में ठहियल है। त आऊं सिंध गवर्नमेंट का ये अपील कंदुसि असांखे म्यूनिसिपल बोलाड़ी लाइ करे 50 to 100 बेडेड जी हिकिड़ी न्यू हॉस्पिटल ॾिनी वञे त जीअं असीं माण्हुनि खे उते सहूलियत फराहम करे सघूं। साईं, कल्ह मूं हिकिड़ी सोशल मीडिया ते वीडियो ॾिठी हुई जिते चेयरमैन साहब ऐं CM साहब मुंहिंजे ख़्याल में शायदि टेनिस पे खेॾिया। त उन जो ई ॻाल्हि जो फ़ाइदो वठंदे आउं रिक्वेस्ट कंदुसि त असांजे बि हल्के लाइ स्पोर्ट्स लाइ का फैसिलिटी फराहम की वञे। असांखे म्यूनिसिपल बोलाड़ी में बस्ती जी साइड ते ऐं असांजे ॻोठ थाणा बुलाखान लाइ हिकिड़ो सुठो स्पोर्ट कॉम्प्लेक्स मिलियो वञे त जीअं असांजा नौजवान उते सुठे नमूने स्पोर्ट्स खेॾी सघनि। साईं, उन सां गॾोगॾु खे ॿुधाईंदो हलां त साईं डेप्यूटी स्पीकर साहब, तव्हांजी अटेंशन खपे। साईं, मुंहिंजो हल्को थाणा बुलाखान हिकिड़ो जाबलू इलाइक़ो आहे जिते पाणी जा वॾा मसइला आहिनि। उते दूर दराज ॻोठनि, जबलनि में ॻोठनि, उते पाणी जा इलाही मसइला आहिनि। त आउं सिंध गवर्नमेंट खे चवंदुसि असांखे डीप वाटर ट्यूबवेल्स खपनि त जीअं असीं माण्हुनि खे पाणी फराहम करे सघूं। शाह साईं जो बैत है त जबल मंझ झूपड़ा से झूला कीअं झूलन, जबल मंझ झूपड़ा से झूला कीअं झूलन, जिनजी उम्मीद अलामा से पत्थर मंझ पलन, से सदाई खिलन जिन आसन लाथी अलाम। इंशाअल्लाह असांखे पूरी उम्मीद है अल्लाह कंदो त असांजे जबलनि जे माण्हुनि लाइ सिंध गवर्नमेंट सहूलियतूं फराहम कंदी। उन सां गॾोगॾु आऊं खे ॿुधाईंदो हलां त असांजे जबलनि जे इलाइक़े में जबलनि जो पाणी जॾहिं वही ईंदो आहे त रोड रस्ता कनेक्टिविटी ख़तमु थींदी आहे ॻोठनि जे विच में। त उन लाइ करे असांजी वॾे में वॾी उते नए ॿारनि लाइ करे मूंखे हिकिड़ी वॾी ब्रिज खपंदी त जॾहिं बरसातूं अचनि त माण्हुनि खे रोड जी कनेक्टिविटी उन सां ख़तमु न थी वञे। ब्रिज जे हुजण सां माण्हुनि जो अचणु वञणु जेको सो उन जी सहूलियत उनखे फराहम थींदी। साईं, आऊं एजुकेशन डिपार्टमेंट में साईं सरदार शाह जी भी वॾी तारीफ़ कंदुसि। तमामु वॾा उन एफर्ट्स वरिता आहिनि। हेरे ई कुझु टाइम पहिरीं असांजे हल्के में 40 खां 50 नए उस्तादनि खे नौकरियूं मिलियूं। आऊं चाहींदुसि त जेके मुंहिंजे हल्के में जेके बि स्कूल्स आहिनि उनखे रिपेयर करायो वञे ऐं मज़ीद SNEs रखियूं वञनि त जीअं वेटिंग में जेके उस्ताद वेठा आहिनि उनखे मौक़ो मिले। ऐं उन सां गॾोगॾु असांखे मुंहिंजे हल्के लाइ कुझु नवां स्कूल्स जी बि ज़रूरत आहे। त उमेद करियूं था त हिन बजट में इन ॻाल्हि ते गौर कयो वेंदो। साईं, कराची में बस सर्विस जी तमामु ज़बरदस्त सहूलियतूं आहिनि। आऊं चाहींदुसि त मुंहिंजे हल्के में सिंध यूनिवर्सिटी जी UC लाइ करे, कोटड़ी लाइ करे ऐं जामशोरो लाइ करे हैदराबाद सां कनेक्ट करे हिकिड़ी बस सर्विस स्टार्ट की वञे। चेयरमैन साहब कुझु महीना पहिरीं उते सिंध यूनिवर्सिटी ऐं महरान यूनिवर्सिटी में बि आयो हो ऐं उते ऐलान कयो हो चेयरमैन साहब त असांजे हल्के में उहो बस सर्विस फराहम कंदा। ऐं मूंखे पूरी उमेद है त हिन बजट में हू हिन बस सर्विस लाइ करे हिकिड़ी सुठी बजट रखी वेंदी। साईं, उन सां गॾोगॾु मुंहिंजे हल्के में 3 BHU सेंटर्स आहिनि ऐं तमामु ज़बरदस्त बिल्डिंग्स आहिनि। मुंहिंजी CM साहब सां बि उन ते डिस्कस थी आहे। उमेद करियूं था त उनजी SNE हिन बजट में पास कई वेंदी ऐं उन सां गॾोगॾु हिन बजट खां पोइ उहे बि फंक्शन थींदा। पूरी उमेद करियूं था सिंध गवर्नमेंट खां। साईं, हाणे स्पीच खे बसि एतिरो न वधाईंदासीं, तव्हां बि थोरी जल्दी पिया करियो। बसि हिकिड़ो 2 पॉइंट आहिनि। एग्रीकल्चर ते साईं ॻाल्हाईंदासीं। असीं साईं चाहियूं था त एग्रीकल्चर डिपार्टमेंट हर ज़िले में हिकिड़ा नंढा रिसर्च सेंटर्स ठाहिनि। उन सां छा थींदो त असांजे नौजवाननि खे ख़िदमत करण जो मौक़ो बि मिलंदो। उन सां गॾोगॾु उनखे एम्प्लॉयमेंट बि मिलंदी। सिंध जो अनएम्प्लॉयमेंट जो रेशियो बि घटि वेंदो। अवेयरनेस वधंदी। जेके लोकल ज़मीनदार आहिनि उनखे हेड़ा मॉडर्न टेक्नोलॉजी सां एग्रीकल्चर करण जी उनखे का बि अवेयरनेस न आहे त ड्रिप इरीगेशन छा हूंदी आहे, मॉडर्न टेक्नोलॉजी सां माण्हू कीअं एग्रीकल्चर कंदो आहे, क्रॉप्स कीअं जेको सो माण्हू
उगाईंदो उन लाइ करे आउं चाहियां थो त हिकिड़ा रिसर्च सेंटर्स ठहनि उन सां साईं छा फ़ाइदो थींदो त जेके पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध गवर्नमेंट जेकी सब्सिडीज़ सिंध जी आवाम लाइ ॾीनि था अवेयरनेस हुजण सां करे उन सब्सिडीज़ खे बि माण्हू सही नमूने सां इस्तेमालु करे सघंदा उन सां गॾोगॾु तव्हांजी प्रोडक्शन वधंदी प्रोडक्शन वधण सां तव्हांजा एक्सपोर्ट्स वधंदा तव्हांजे इनकम टैक्स जो रेवेन्यू तव्हांजो वधंदो आउं सम्झां थो त इहो सभु तॾहिं ई पॉसिबल हूंदो जॾहिं सिंधु दरिया वहंदो आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त साईं पाकिस्तान पीपल्स पार्टी असांजो क्लियर मौक़िफ़ आहे त असांखे इहे 6 कनाल्स कंहिं बि सूरत में न खपनि असांजे चेयरमैन पीपल्स पार्टी बिलावल भुट्टे साहब जा सिंध जी आवाम सां इन कनाल्स ते अहिड़ा जज़्बात सिंध जी आवाम हींअर परेशान आहे ऐं उनखे ॿुधायूं था त पाकिस्तान पीपल्स पार्टी अव्हांखे न विसारियो आहे शाह साईं चए थो त विसारे कीअं विसारियां जो विसरी कीअं सघनि सारींदे सुपरीअ खे ता वेतर सूर वधनि अञा बि यादि अचनि जानिब मुंहिंजी जीअ जा इंशाअल्लाह पाकिस्तान पीपल्स पार्टी जे प्रेसिडेंट आसिफ अली ज़रदारी साहब पंहिंजे जॉइंट सेशन में इहो क्लियर मौक़िफ़ ॾिनो आहे त असांखे इहे कैनाल्स हरगिज़ न खपनि छा लाइ त पाकिस्तान पीपल्स पार्टी हमेशह पंहिंजी आवाम खे पंहिंजे जीअ में रखियो आहे ऐं जेके जीअ में रहंदा आहिनि उन जे सवा सरंदी न आहे त शाह साईं इहो बि चए थो जिन रीह सरे हिन सां रती रुस न तिन सां हू झिड़कनि तूं झको थी पांध गिचीअ गल पाए वञी तिन परचाए मता न रुठाई रहिजी वञनि इंशाअल्लाह पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं उन जा लीडर्स सिंध जी आवाम सां गॾनि इहे कनाल्स ठहण न ॾींदासीं सिंध खे उनजो हक़ वठी ॾींदासीं पाकिस्तान पीपल्स पार्टी जिंदाबाद जीए भुट्टो पाकिस्तान जिंदाबाद वॾी महिरबानी बहुत शुक्रिया निदा खोड़ो साहिबा